बोलो श्री गणेश भगवान की जय, शिव शंकर महादेव जी जय, दुनिया वारे दातार सतगुरु साईं सदाराम साहिब जन जी जय। धर्म प्रेमी ऐं सदानी भक्तन जे लाइ वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो अॼु उन्हनि जे कन जे रस जे लाइ ऐं उन कन मां उहो रस उहो श्रद्धा भाव मन में वधे फले ऐं पोइ पंहिंजी भावना पंहिंजी ऊर्जा प्रभु परमात्मा जे प्रति जागृत थिए वधे ऐं उन सां हर इंसान सदाईं सुखियो वक़्तु गुज़ारंदो पंहिंजे जीवन खे सफलो करे कल्याणकारी करे। इन भावना सां असां शदानी भक्त समय समय ते अहिड़ी वाणी अहिड़ा सतगुरनि जा गुणनि जी महिमा जा शब्द संगत जे लाइ ठाहींदा ऐं ॻाईंदा आहियूं ऐं उनखे जन जन ताईं पहुचाईंदा आहियूं कि जीअं उहे इन्हनि वाणी सां इन्हनि पाठ पूजा सां पंहिंजे मन खे निर्मल निवड़त वारो ऐं सुठो समारो करे प्रभु परमात्मा जे द्वारा ॾिनल हिन देह खे हिन शरीर खे स्वास्थ्यनि खे सदाईं सफलो करे ताकि उहा सुहिणी घड़ी उहो धर्म जे वाधारे जो कमु पुनः दास दीवाने जे कलम सां उनजे उदम सां उनजे मेहनत ऐं सुठी भावना सां ऐं प्यारे भगत सिंध जे सुहिणी ऐं मिठी आवाज़ खे हिंद सिंध में फैलाइण जे लाइ ऐं प्यारे सुशील कुमार जी आवाज़ में सभिनी भक्तनि ताईं धूणी वारे दाता सतगुरु साईं सदाराम साहिब जन जी चालीहो यानी 4000 जंहिंजे बारे में संक्षेप में ये चवंदा आहिनि त अगरि तव्हांखे पंहिंजे तन खे यानी शरीर खे स्वस्थ रखिणो आहे 40 मिनट रोज़ पंधु करो सुबुह जो सवेरे। अगरि कंहिं कष्ट आपदा में आयो कोई मन जो दुख दर्द थिए तो वञी करे पंहिंजे गुरस्थान ते चालीहो रहो। अगरि तप करे भक्ति करे पाण खे सचो करणो थिए तपाए करे सोन करणो थिए त चालीहे जो विर्त पचायो। इहा आद जुगाद खां इहे सत्कर्म हलंदो अचे थो पियो कि थोड़ी सी भक्ति जे लाइ पंधको मन जे फल प्राप्ति जे लाइ नवरातो ऐं अञा बि सुठे ऐं यशस्वी जीवन जे लाइ सभु कार्य सिद्ध करण जे लाइ चालीहो वञी करे गुरुदर ते रहो। त इहा कड़ी चालीह रहण सां गॾु चालीसे जी पाठ पूजा पहिरियों पवन पुत्र हनुमान जंहिंजो नाम उच्चारण सां प्रभु परमात्मा राजी थींदो आहे जेको बल बुद्धि ऐं विवेक बख़्शींदो आहे उन भगवान बजरंग बली हनुमान जो चालीहो ठतो। वरी माता जे पुजारिन माता जो चालीहो ठातो, शिव जे पुजारी भगवान शिव जो चालीहो ठातो। असां शदानी भक्तन भी आदरणीय कवि काका ठाकुर लाल छाबड़िया जे मेहनत ऐं श्रद्धा सां संसारणी चालीहो यानी प्रथम सतगुरु धूणी वारे दातार जे उपासना जो महामंत्र चालीहो ठातो आहे जेको अॼु सुशील भगत जी आवाज़ में रिकॉर्ड थिए थो पियो ऐं तव्हां असां उनखे ॿुधी करे आनंद वठंदासीं ऐं उन जो लाभ जीवन में प्राप्त कंदासीं। उन सां गॾु पंजम जोत परम पूजनी माता हासी देवी साहिब जन जी मधा साहिब मधा यानी भी मन के भक्ति सां जोड़ण महिमा सां जोड़ण। जंहिं प्रकार मंदिर जी व्याख्या थींदी आहे कि मन जे अंदर पाक साफ़ थियो मन जे अंदर प्रवेश करो मंदिर में वञो न वञो पर पंहिंजे मन जे अंदर वञो ऐं उते प्रभु परमात्मा जी जोत जो उनकी कृपा जो दर्शन करो ऐं उन अनुसार हलत करो। तो मधा जी भी व्याख्या उहा ई आहे कि मन सां ध्यान करो मन सां दहा करो पुकार करो तो वह प्रभु परमात्मा तव्हांजे उन सतगुरनि जी महिमा के
ॿुधंदो ऐं तव्हांजा कार्य सिद्ध कंदो। 8वीं पातशाही सतगुरनि जी बि मदा जो हिन कैसेट CD में उपासना जा मंत्र अचनि था पिया ऐं उन सां गॾु मुख्य रूप सां नयो 78 चालीसा, इहे सभु वाणी जेका भक्तनि जो कल्याण कंदी, भक्तनि खे सुख ॾींदी ऐं मन जी वृत्ति खे परमात्मा में सतगुरु जे नाम में जोड़ींदी। असां पंहिंजी अत्यंत ख़ुशी ज़ाहिर करूं था पिया कि दास दीवाने ने इहो उत्तम कार्य इन गर्मी जे महीने में करे हिकु थधि, हिकु शीतलता सभिनी जे हृदय खे प्राप्त थींदी। इन कैसेट सां, इन सुठी वाणी सां सभिनी जा भाग भला थियनि, चालीसे जो लाभ मिले। जीअं जीअं पढ़ंदासीं उहे 84 खां छुटंदासीं, मोक्ष ॾे, मुक्ति ॾे ऐं सफलता ॾे विक वधाईंदासीं। इन श्रद्धा भाव सां इहा कैसेट, इहा सुशील कुमार जी आवाज़ भक्तनि जे हृदय में वहे, इन प्रार्थना सां धूणी वारे दातार जो जयकारो करूं था। परम पूज्य माता साहिबजन जी जय करूं था ऐं 8वीं पातशाही सतगुरनि जी कृपा जे लाइ उन्हनि जे चरणनि में वेनती था।